नाज़ेबा तस्वीरूं ऐं वीडियोज़। दोस्तों कुछ ॾींहंनि खां सोशल मीडिया ते सिंधी भलोड़ आर्टिस्ट नादिया चन्ना सां मनसूब कुछ नाज़ेबा वीडियोज़ ऐं तस्वीरूं वायरल आहिनि। आख़िर में ॾिसंदासीं उहा मुकमल वीडियो, जांच कंदासीं सॼे मामले जी, छा फेक आहिनि या हक़ीक़त, कंहिं कयूं उहे वायरल ऐं उन वीडियो जे बारे में पुछा कंदासीं नादिया चन्ना खां। उहे समूरियूं ॻाल्हियूं अॼोकी इन मुख़्तसिर वीडियो में। पर वीडियो में अॻिते वधण खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते आया आहियो नवां त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जो बटन प्रेस करे छॾींदा त जीअं साथ हलंदो रहे ऐं लाट ॿरंदी रहे। दोस्तों सिंधी बहितरीन ऐं जगमशहूर अदाकारा मरहूमा शबीरा चन्ना जी न्याणी नादिया चन्ना सां मनसूब कुछ वीडियोज़ ऐं तस्वीरूं सोशल मीडिया ते तमामु घणियूं वायरल आहिनि, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त हिकु व्हाट्सएप वीडियो कॉल ते नाज़ेबा हरकतूं वॉशरूम ऐं बेडरूम जा सीन नज़र अचनि था। हिकु मख़सूस टोले पारां उन वीडियोज़ खे तेज़ी सां वायरल कयो पियो वञे ऐं सिंधी शोबिज़ जी दुनिया में उन वीडियोज़ खे वठी करे वॾो थरथलो मतल आहे। उन वीडियोज़ खे पखेड़ण में फेसबुक जी हिकु ID जेका सादिया चन्ना जे नाले सां ठहियलु आहे उनजो वॾो हथु आहे। उहा ID रियल आहे या फेक उहो त पतो न आहे, पर ज़रिया ॿुधाइनि था त सादिया चन्ना नादिया चन्ना जी भेण आहे ऐं उन ID तां शेयर थींदड़ पोस्टनि में लिखियो वियो आहे त नादिया चन्ना जा सादिया चन्ना जे वर सां नाजाइज़ तालुकात हुआ। जॾहिं त ॿिए पासे उन सॼे मामले खे वठी करे नादिया चन्ना जो पिणु मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, जंहिंजो चवणु आहे त हिकु मख़सूस टोले पारां खेसि ब्लैकमेल कयो पियो वञे ऐं उहे तस्वीरूं एडिट करे खेसि बदनाम करण जी कोशिशि कई पई वञे ऐं फेक वीडियो ठाहे हुनजो कैरियर तबाह करण जी कोशिशि कई पई वञे। हुन सोशल मीडिया जे सार्फ़िन खे इहा गुज़ारिश कई आहे त हू अहिड़नि फेक ख़बरनि ते ध्यानु न ॾियनि। दोस्तों ॾिसजे त नादिया चन्ना जो तालुक़ु इंतिहाई शरीफ़ फैमिली सां आहे। हुनजी अमड़ शबीरा चन्ना उर्फ़ खैरा जे सिर जो ख़ैरु हुजे सिंधी ड्रामनि जी इंतिहाई बावकार ऐं इज़तदार अदाकारा रही चुकी आहे। दोस्तों हीउ दौरु आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, जंहिंमें कुझु बि नामुमकिन न आहे। को बि ॾोहारी गुरू या ब्लैकमेलर असां ऐं तव्हां जूं बि कूड़ियूं वीडियोज़ ठाहे बदनाम करे सघे थो। सो अहिड़नि मामलनि में सोच वीचार खां कमु वरितो वञे जीअं कंहिंजी बि ज़िंदगी तबाह थियण खां बची सघे। दोस्तों कीअं लॻी असांजी अॼोकी वीडियो? पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कजो।